अज बाप दादा चवनि था बेहद जी वैराग्य वृत्ति ही विश्व परिवर्तन जो आधार आहे। 21/10/75 जा महावाक्य आहिनि। बाप दादा चवनि था सभी नई दुनिया लाइण जे निमित ठहिया आहियो। नई दुनिया कॾहिं ईंदी? इहा बाबा चवनि था नई दुनिया कॾहिं ईंदी। नई दुनिया जी तिथि तारीख़ मालूम आहे? भई ये सभिनि खे इंतज़ारु आहे न, नई दुनिया कॾहिं ईंदी, सभिनि खे इंतज़ारु आहे। सभिनि जे अंदरि संकल्प आहे कि तिथि तारीख़ जो मालूम पइजी वञे कि नई दुनिया कॾहिं अचण वारी आहे। तिथि तारीख़ मालूम पईंदी तिथि तारीख़ कीअं? बाबा त चईंदो आहे मां त न ॿुधाईंदमि। अगर ॿिए सेकेंड भी विनाश थियण वारो हूंदो तॾहिं भी मां न ॿुधाईंदमि। मालूम थियणो त ज़रूर खपे, जबकि त्रिकालदर्शी अर्थात टिनी कालनि खे ॼाणण वारा आहियूं त भविष्य खे ॼाणण भी ईअं ई थींदो जीअं वर्तमान खे ॼाणण, ऐं भविष्य खे ॼाणण जो आधार भी वर्तमान ई आहे। जॾहिं असां त्रिकालदर्शी अर्थात टिनी कालनि खे ॼाणण वारा त भविष्य खे ॼाणण भी ईअं ई थींदो जीअं वर्तमान खे असां ॼाणंदा आहियूं। छो जो असां त्रिकालदर्शी आहियूं न, ऐं भविष्य खे ॼाणे कॾहिं सघंदासीं जॾहिं असां वर्तमान खे ॼाणे सघंदासीं। नई दुनिया में अचण वारा भी त ब्रह्मण ही आहिनि न। बाबा चवनि था नई दुनिया में भी केरु ईंदो? असां ब्रह्मण ही ईंदासीं। त नई दुनिया में जो अचण वारा आहिनि उन्हनि जी वर्तमान सां ही भविष्य जी तिथि तारीख़ ऑटोमेटिकली सिद्ध थी वेंदी। नई दुनिया में जो अचण वारा आहिनि उन्हनि जी वर्तमान सां ही, मतिलबु जो अॼु अगरि असां पंहिंजे पाण खे ॾिसूं जेका नई दुनिया में अचण वारा आहिनि, अॼु जे हिसाब सां भविष्य खे ॼाणे सघंदा आहियूं। वर्तमान सां ही भविष्य जी तिथि तारीख़ ऑटोमेटिकली सिद्ध थी वेंदी। बाबा चवनि था जॾहिं नई दुनिया चईंदा आहियूं त नई दुनिया जे अधिकारी आत्माउनि में भी नयोपन हुजणो खपे न। कोई भी पुराणो संस्कार व संकल्प व बोल व कोई एक्टिविटी पुराणेपन जी न हुजणी खपे। नई दुनिया जे अधिकारी आत्माउनि में है न नयोपन हुजणो खपे। कोई भी पुराणो संकल्प संस्कार बोल कोई भी एक्टिविटी पुराणेपन वारी न हुजणी खपे। ईअं जीअं हाणे भी हिक ॿ में पुराणी चाल ॾिसी करे चईंदा आहियो न कि पुराणी चाल आहे, अथवा हाणे त हीअ पुराणी आदत व चाल हिननि जी वई न आहे, चईंदा न इहा अञा त ईअं ई आहे। एॾो माण्हू अॻियां निकिरी विया, एॾा परिवर्तन, समय एॾो अॻियां निकिरी वियो आहे, लेकिन अञा ताईं अगरि माण्हुनि जी पुराणा संस्कार संकल्प बोल त चईंदा आहिनि न कि अञा ताईं हिननि जी पुरानी चाल अथवा पुराणी आदत वई न आहे। कंहिंजी भी ॻाल्हि में पुराणोपन न हुजे। हाणे कहिड़ी भी ॻाल्हि में असांजो नई दुनिया में अचण वारा आहियूं न, असांजी कहिड़ी भी ॻाल्हि में पुराणोपन न हुजणो खपे। संकल्प भी पुराणो अथवा संकल्प भी पुराणो स्वभाव व संस्कार जे वश न हुजे। असांजो संकल्प भी पुराणे स्वभाव संस्कार जे वश न हुजणो खपे। त जैसांखे बाबा चवनि था कि असां नई दुनिया में हलण वारा आहियूं त हाणे असांजो संकल्प भी पुराणे स्वभाव संस्कार जे वश न थियणो खपे। कोई भी पुराणोपन न हुजणो खपे। जॾहिं मेजॉरिटी व मुख्य आत्माउनि में अहिड़ी नवीनता ॾेखारे में ॾींदी न, तॾहिं नई दुनिया जे अचण जी तिथि तारीख़ स्पष्ट थी वेंदी। त नई दुनिया जी तारीख़ छा हूंदी?
जॾहिं असां जो ब्रह्मण आत्मा आहियूं, जो नई दुनिया में अचण वारा आहियूं, जॾहिं असां में नयोपन ईंदो, अर्थात नए स्वभाव संस्कार, नई चाल चलन, नयो व्यवहार, तॾहिं सम्झो कि नई दुनिया अचण वारी आहे। जॾहिं मेजॉरिटी मुख्य आत्माउनि में, जो निमित्त मुख्य आत्मायूं आहिनि न, हर एक खे ख़ुदि खे निमित्त सम्झणो खपे कि मां हिन विश्व के परिवर्तन करण जी निमित्त आहियां। निमित्त मतिलबु इहे न सेंटर इंचार्ज या सेंटर ते रहण वारी आत्मायूं निमित्त आहिनि। हर आत्मा जो बाबा जा नियम मर्यादनि खे पालन थी करे, उनखे बाबा सचो ब्रह्मण चईंदो आहे। तो वो हर आत्मा निमित्त आहे। जो निमित्त आहे उन मुख्य आत्माउनि में नवीनता जो व परिवर्तन जो अनुभव थींदो। जो आत्माऊं निमित्त आहिनि न, उन्हनि में नवीनता जो व परिवर्तन जो अनुभव अवश्य थींदो। उन्हनि जे परिवर्तन जे आधार ते विश्व परिवर्तन जी तारीख़ प्रत्यक्ष थींदी। त अहिड़ी आत्मायूं मुख्य आत्माउनि में नवीनता ऐं परिवर्तन जो अनुभव थींदो। उन्हनि जे परिवर्तन जे आधार सां छा थींदो? विश्व परिवर्तन जी तारीख़ प्रत्यक्ष थी वेंदी। छो जी बाबा चईंदा आहिनि, अगरि मुंहिंजी आत्माऊं एॾी सारी रेडी थी वयूं त उनजे लाइ नई दुनिया बि त खपे। विश्व परिवर्तन थियण खां पोइ विश्व जी सर्व आत्माउनि में वैराग्य वृत्ति ईंदी। मुख्य आत्माउनि में वैराग्य। ॾिसो, जॾहिं कोई शरीर छॾण वारो हूंदो आहे न, त उन्हनि खे न वैराग्य अची वेंदो आहे। पोइ उन्हनि खे कोई चीज़ सुठी न लॻंदी, कोई माण्हू सुठो न लॻंदो, असां भले हुनजे अॻियां वञूं, हुन खां पुछूं, लेकिन उहा आत्मा न्यारी थी वेंदी आहे। अगरि वैराग्य वृत्ति छा हूंदी आहे इहे ॾिसणो हुजे त जेका ॿुढा माण्हू हूंदा आहिनि न, जी ॾिसो, जे पहिरियों कीअं सभु माण्हुनि खे शौक़ु हूंदो आहे घुमूं करूं, लेकिन धीरे धीरे जॾहिं बुढ़ापो ईंदो आहे त उहो माण्हू धीरे धीरे ई सभु चीज़ुनि सां उनखे वैराग्य अची वेंदो आहे। अॼुकल्ह ॿुढनि में उहो नथो अचे न, तॾहिं त उन्हनि खे एॾी तकलीफ़ थिए थी न। न त जॾहिं आत्मा शरीर जो ईअं समय अची वेंदो न, त आत्मा खे वैराग्य अची वेंदो आहे। पोइ उनखे कोई माण्हू वणंदो न, कुझु चीज़ न, हा भई वेठे वेठे उहो भॻवान जो नाम वठंदी रहंदी, उनखे हुन में इंट्रस्ट ईंदो आहे। त इहे स्टेज असांखे न असांजे पुराणे स्वभाव संस्कारनि सां, पंहिंजी सोच सां, पंहिंजे पुराणे कलयुगी व्यवहार सां बि असांखे वैराग्य अचणो खपे कि न न, मूंखे त हाणे इहा विकार बुराइनि जे वश थी करे कोई कमु न करिणो आहे, मूंखे त क्रोध न करिणो आहे, मूंखे त चिलाइणो न आहे, मूंखे त कंहिंखे कुझु चइणो न आहे। ईअं वैराग्य। जॾहिं ॾिसो शरीर में तकलीफ़ थींदी आहे न, सम्झो तव्हांखे मथे में सूरु आहे, वैसे त तव्हां सभिनि खे ईअं चईंदा आहियो दुनियादारी में ईंदे हुए, लेकिन जॾहिं सम्झो तव्हांजे मथे में सूरु आहे, उन ॾींहुं तव्हांखे कोई कुझु बि करे, कुझु बि तव्हां ध्यानु ॾींदा आहियो, तव्हां सोचंदा आहियो बसि मुंहिंजे मथे जो सूरु लही वञे बसि। उन ॾींहुं पंहिंजी स्थिति कीअं, असां सभु कुझु ॾिसंदे हुए ॿुधंदे हुए बि कंहिंजे लाइ कुझु कंहिंखे कुझु चईंदा न आहियूं, कंदा न आहियूं, असां पंहिंजी ई सूर में बिज़ी हूंदा आहियूं। त कीअं वैराग्य जी, अरे छॾे यार, छॾे ॾियो, अॼु त मूंखां नथो पुॼे, अॼु त चैन ॾिस, उन ॾींहुं ध्यानु ई न ॾींदा आहियूं माण्हू। त इहा वैराग्य वृत्ति मतिलबु कोई चीज़ असांखे जॾहिं असां खाई खाई करे पेट भरिजी वेंदो आहे, पोइ चीज़ ॾिसी करे बि सुठी न लॻंदी आहे कि न न बसि हाणे मूंखे न खपे न। जॾहिं कंहिं चीज़ सां असांखे नुक़सानु पहुचंदो आहे, उहो पहिरियों फेवरेट हुई, लेकिन जॾहिं खाधी नुक़सानु पहुचो, हुन खां पोइ उहो चीज़ वणंदी ई न आहे। त हिनखे चइबो आहे वैराग्य वृत्ति। वैराग्य वृत्ति सां ई बाप जे परिचय खे धारण करे सघंदा हो कि हा असां आत्माउनि जो बाप अची चुकियो। मतिलबु भले असांखे हाणे
असां त ज्ञान में हलूं था, हाँ भई बाबा आयो आहे, लेकिन वो जेकी स्थिति अञा ताईं गहराई में तव्हां चेक करो, तव्हां में आयो आहे कि भॻवानु हिन सृष्टि ते अची वियो आहे। जॾहिं असांखे पूरो वैराग्य ईंदो न, वैराग्य सां ही बाप जे परिचय खे धारण करे सघंदा हो कि हा असां आत्माउनि जो बाप अची चुकियो आहे। त जीअं विश्व जी आत्माउनि में वैराग्य वृत्ति ही परिवर्तन जो आधार आहे। विश्व जी आत्माउनि में वैराग्य वृत्ति ही परिवर्तन जो आधार हूंदो, उअं ही जो निमित थियल हुई आत्मायूं आहिनि, उन्हनि में भी संपूर्ण परिवर्तन जो आधार छा आहे? बेहद जी वैरागी ठहण। असां में संपूर्ण परिवर्तन कॾहिं ईंदो? जॾहिं असांखे बेहद जो वैराग्य अची वञे, हिन पुराणे स्वभाव संस्कार इन्हनि सभिनि सां अगरि असांखे बेहद जो वैराग्य अची वेंदो त सम्झो असां में परिवर्तन अची वेंदो, अवतारीक अची वेंदी। त संगठन में भी बेहद जी वैराग्य वृत्ति खे लाइण जो पुरुषार्थ करो, बाबा चवनि था। संगठन में भी बेहद जी वैराग्य वृत्ति खे लाइण जो पुरुषार्थ करो, हिक ॿिए जा साथी व सहयोगी ठहो। जॾहिं वैराग्य वृत्ति इमर्ज रूप में हूंदी त पुराणा संस्कार व स्वभाव ॾाढा जल्दी ऐं सहजी वैराग्य वृत्ति जे अंदरि मर्ज थी वेंदा। बाबा चवनि था जॾहिं असांजी वैराग्य वृत्ति इमर्ज रूप में हूंदी न, जॾहिं असां में अची वेंदी त उहा जेका पुराणा स्वभाव संस्कार आहे न, उहे जल्दी जल्दी मर्ज थी वेंदा। ॾिसो इहे थी वियो समय, भई अंत समय अचे ऐं पोइ असां पंहिंजे आदतनि खे छॾूं, उहो त पोइ समय वॾो थी वेंदो। लेकिन असांखे हाणे ई पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कार, बोल चाल पुराणो, इन्हनि सभिनि सां हाणे ई इन्हनि खे छॾिणो आहे। भई मुंहिंजो बाबा थो चए, हाणे ई असांखे पुराणी चाल चलन छॾे करे बाबा जीअं चए थो उअं ई सोचो, ॻाल्हायो, कमु करो, त असां स्व जे पुरुषार्थ सां वरसो पाए सघंदासीं, न त पोइ समय जीती वेंदो। सभु सोचंदा आहिनि न कि छा थींदो जो पुराणोपन सभु भुलिजी वेंदो। मनुष्य खे जॾहिं हद जो वैराग्य ईंदो आहे न, मनुष्य खे जॾहिं हद जो वैराग्य ईंदो आहे त पुराणे आकर्षण जा संस्कार ऐं स्वभाव आदि खे समाप्त करण में वैराग्य वृत्ति ही आधार ठहींदी आहे। मनुष्य खे जॾहिं हद जो वैराग्य ईंदो आहे त उन जा पुराणा आकर्षण जा संस्कार ऐं स्वभाव आदि खे समाप्त करण में वैराग्य वृत्ति ही आधार ठहींदी आहे। इन सां ही चेंज ईंदो। बाबा चवनि था इन सां ही छा ईंदो? चेंज ईंदो। त असांखे वैराग्य धारण करिणो आहे। वैराग्य धारण करण इहे ॾाढी सहज तरीक़ो। असां चऊं अरे फालतू ईअं ॻाल्हाए करे, ईअं सोचे करे छा फ़ाइदो? फालतू में असांखे सज़ा खाइणी पवंदी। हाणे अहिड़ी धरणी ठाहियो, अहिड़ो बेहद जे वैराग्यनि जो संगठन ठाहियो जंहिंजे वाइब्रेशन ऐं वायुमंडल द्वारा अन्य आत्माउनि में बि उहे संस्कार इमर्ज थी वञनि। जीअं सेवाधारियुनि जो संगठन हूंदो न, उअं ई बेहद जे वैराग्यनि जो संगठन मज़बूत हुजणो खपे, जंहिंखे ॾिसंदे ई अन्य आत्माउनि में बि अहिड़ो वाइब्रेशन अचे। हिकु तरफ़ बेहद जो वैराग्य हूंदो, ॿी तरफ़ बाप जे समान, बाप जे लव में लवलीन हूंदो, तॾहिं ही बेहद जो वैराग्य ईंदो। हिकु तरफ़ बेहद जो वैराग्य, ॿियो तरफ़ बाप जे समान, बाप जे लव में लवलीन थियो, तॾहिं ही बेहद जो वैराग्य ईंदो।
त बाबा जे प्यार में लवलीन भी थियणो आहे। हिकु सेकेंड भी ऐं हिकु संकल्प भी हिन लवलीन अवस्था खां हेठि न अचे असांजो। हिकु सेकेंड भी हिकु संकल्प भी लवलीन अवस्था खां हेठि न अचे। अहिड़ा लवली बाप जा लवली ॿारनि जो संगठन हुजे। अहिड़े लवली बाप जे लवली ॿारनि जो संगठन हुजणो खपे। उन्हनि खे चईंदासीं लवली संगठन। हिकु तरफ़ अति लव, ॿियो तरफ़ बेहद जो वैराग्य, ॿिन्हिनि जो संगठन साथ साथ समान ॾिखाई में ॾींदो। हिकु तरफ़ बाप जे लाइ अति लव, ॿियो तरफ़ बेहद जो वैराग्य, ॿिन्हिनि जो संगठन साथ साथ समान ॾिखाई में ॾींदो। अहिड़ो संगठन ठाहियो त उहो तारीख़ स्पष्ट नज़र ईंदी। ये संगठन ही तारीख़ खे प्रसिद्ध कंदो। जॾहिं असांजो संगठन ठहींदो न, हिकु तरफ़ बाप सां अति प्यार, ॿियो तरफ़ बेहद जी वैरागी जो स्थिति, ये संगठन ही कंहिंखे प्रसिद्ध कंदो, तारीख़ खे प्रसिद्ध कंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।